मेड़ में बिजली जी एतराज़ लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ़ आबादगार इतिहाद ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पारां अॼु 13 दिहाड़े बे एहतजाजी मुज़ाहिरो करे सेप्को ऑफिस जे मुख्य गेट आॾो धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन बिजली जी लोड शेडिंग ऐं ट्यूबवेल फीडर की बंदिश खिलाफ़ नारेबाज़ी कंदा रहा। मुज़ाहिरीन नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को इंतज़ामिया शहर में बिजली जी लोड शेडिंग वधाए छड़ी आहे। ट्यूबवेल फीडर की बंदिश सबबि वाटर सप्लाई स्कीमूं पंपिंग स्टेशन्स मुसलसल बंद आहिनि, जे सबबि इलाइक़े वासी इंतिहाई मुश्किलातुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त स्कूल ऐं अस्पतालुनि जी भी बिजली बंदि आहे। हुननि घुर कई त शहर में एतराज़ु लोड शेडिंग घटाए ट्यूबवेल फीडर हलायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची